खैरपुर नाथन शाह जी रहमतुल्लाह कॉलोनी वासण पीरसन औरत धीअ बाज़ियाबी लाइ एहतजाज कियो आहे। नाज़िया कोसो प्रेस क्लब आॾो धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। संदसि चवणो त धीअ सपना खे काज़ी अहमद वासी बासर अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त खेसि शक आहे त धीअ खे क़तलु कयो वियो आहे। धीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ फराहम कयो वञे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं अहम ख़बर जे हवाले सां त खैरपुर नाथन शाह जी रहमतुल्लाह कॉलोनी वासण पीरसन औरत धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कियो आहे। नाज़िया कोसो प्रेस क्लब आॾो धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। संदसि चवणो त धीअ सपना खे काज़ी अहमद वासी बासर अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त खेसि शक आहे त धीअ खे क़तलु कयो वियो आहे। धीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। अमां खे आगाह करे रहिया आहियूं त खैरपुर नाथन शाह जी रहमतुल्लाह कॉलोनी वासण पीरसन औरत धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कियो आहे। नाज़िया कोसो प्रेस क्लब आॾो धीअ जी बाज़ियाबी लाइ एहतजाज कयो। संदसि चवणो त धीअ सपना खे काज़ी अहमद वासी बासर अगवा करे गुम करे छॾियो आहे। हुन चयो त खेसि शक आहे त धीअ खे क़तलु कयो वियो आहे। धीअ खे बाज़ियाब कराए इंसाफ़ कयो वञे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे खैरपुर नाथन शाह खां सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर अकील सुमरो। जी अकील, एहतजाज हवाले सां आगाह कजो। जी खैरपुर नाथन शाह रहमतुल्लाह कॉलोनी वासी मुरली नाज़िया कोसो पारां प्रेस क्लब अॻियां एहतजाज करे इल्ज़ाम हयो वियो आहे त मुंहिंजी नौजवान धीअ जेका आहे सपना कोसो खे मुबैना तौर ते काज़ी अहमद रावासी जेके आहिनि ॿार उहे खंभे गुम करे छॾियो अथनि, जंहिंजी बाज़ियाबी लाइ हिन सख़्तु एहतजाज कयो आहे। पुराणी औरत जेका आहे SSP नवाबशाह खां अपील कई आहे त काज़ी अहमद रावासी जेके आहिनि ॿार उन्हनि खे गिरफ़्तार करे मुंहिंजी न्याणी खे बाज़ियाब करायो वञे। जी ठीकु आहे अकील, तफ़सील ॾियण लाइ वॾी महिरबानी।